खाद अलामती फांसी जो खंदो रिकॉर्डिंग थी न दीदी इंसाफ ना है छो भला IBA रेटिंग वारन सा IBA वारन सा दोस्तों इन वक्त एहतजाज कैंप के तकरीबन 24 ॾींहं थी चुको है। अज असां मेरठ जो जनाज़ मतलब फाइयो अलामती फाइयो कढियो सिंध के नौजवाननि। तव्हां इन वक्त छा था चवणु चाहियो? असां नौजवान मुसलसल 24 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहियूं। अॼोको एहतजाज त शायदि हुकूमत खे बि थोरो होश अचणु खपे त नौजवाननि 24 ॾींहंनि खां हिन गर्मी में हिन गरम मौसम में हेॾे वॾे वेठा आहिनि कराची में, रोड ते सुम्हनि था, रोड ते खाइनि था। अॼु त फंदे वारी एहतजाज था कयूं। ख़ुदा रा कुझु त होश में अचो। असां PST JC वारनि सां इंसाफ़ कयो, 40 वारनि सां इंसाफ़ कयो। असां बि इन सिंध जा नौजवान आहियूं, असां बि इन सिंध में रहूं था, असां बि इन सिंध खे जेको आहे त टेस्ट ॾेई पास थिया आहियूं। असांजो बि हक़ु आहे। जिते असां 93,000 भर्ती कई आहे उते 70,000 भर्ती कयो। तव्हां बहितर कमु कयो, हाणे तव्हां बहितरीनु कमु कंदव। असांजी बि आरज़ू आहे, असांजी बि तमन्नाऊं, असांजी बि अवरेज थी वई आहे। असांजो बि हक़ु आहे। 4 साल असांखे तव्हां वेटिंग में रखियो आहे। उन जो मक़सदु इहो त न आहे बसि हाणे तव्हां टाइम पीरियड पूरो करे असांखे चओ बाबा हाणे कुझु बि न आहे, सभु कुझु तव्हांजे हथ में आहे। हींअर बि तव्हां चाहे सघो था त असां सभिनीनि खे ओवरऑल नोटिफिकेशन जारी करे असांजी बेचैनी परेशानी ख़तमु करे सघो था। ऐं असांजो सभिनि जो इहो ई मुतालबो आहे त तव्हां ओवरऑल नोटिफिकेशन जारी करे असां सभिनी जी बेचैनी ख़तमु कयो त जीअं तव्हां नई टेस्ट वरी ॿियनि खे मोकिलियो। असां उन में बि राज़ी आहियूं तव्हां सां। ऐं हीअ एहतजाज असांजो ओसां जारी रहंदो जेसि ताईं असांजा मुतालबा नथा मञिया वञनि। हुकूमत खे रिक्वेस्ट आहे जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असां 24 ॾींहंनि खां वठी कराची प्रेस क्लब ते सरापा एहतजाज आहियूं। असां सिंध जा नौजवान ऐं नियाणियूं हिते 24 ॾींहंनि खां वठी दरपदर आहियूं। हिते असां तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, मगर कंहिं बि हुकूमती नुमाइंदे ते मथे ते जूं बि नथी चुरे। आख़िर सिंध जे नौजवाननि सां एॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती छो? असांखे जवाबु ॾियो साईं मुराद अली शाह साहब, असांखे जवाबु ॾियो साईं सरदार अली शाह साहब, हमें जवाब दे बिलावल भुट्टो जरदारी साहब। हमारा क्या कसूर है? हम सिंध के नौजवान हैं, हम सिंध के पढ़े लिखे नौजवान हैं। हम IBA 40+ PSC JC कैंडिडेट्स मेरिट पर पास हैं। हम आपसे खैरात नहीं मांग रहे, हम आपसे अपना हक मांग रहे हैं। ये हमारा हक है। रोज़गार देना आप लोगों का फ़र्ज़ है, क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी का मंशूर है रोटी कपड़ा और मकान। तो रोज़गार हमारा हक है। जब हमारे पास रोज़गार ही नहीं होगा तो हमारे पास कहाँ से आएगी रोटी, हमारे पास कहाँ से आएगा रोज़गार, हमारे पास कहाँ से आएगा मकान? हम कहाँ जाएं? हम कौन सी दीवार से सर टकराएं? हमें बताएं आप बिलावल भुट्टो जरदारी साहब। बीबी का मंशूर क्या था? शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो का मंशूर क्या था? आज काश आज शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो अगर इस दुनिया में होते तो वो हमें इस तरह रोडों पर बेयारो मददगार नहीं छोड़ते। वो आते हमारे पास, हमारे सरों पर हाथ रखते, हमें अपने सीने से लगाते कि आप हमारी सिंध के नौजवान हो, आप मुस्तकबिल के मेहमान हो। हम आप लोग वो हमें गले से लगाते और हमारे मुतालबात मानते। शहीद बिलावल भुट्टो जरदारी साहब, सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी साहब, चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब, एजुकेशन मिनिस्टर सरदार अली शाह साहब, हम आपको रिक्वेस्ट करते हैं, अपील करते हैं, खुदारा हमारे साथ इंसाफ करें। हम बेरोज़गार नौजवान हैं, हमारे पास दूसरे कोई भी वसाइल नहीं है। हम बताएं कहाँ जाएं? हमारे पास कोई जागीरें नहीं हैं, हमारे पास पीछे कोई ज़मीनें नहीं हैं। हम कहाँ जाएं? हम कहाँ जाएं आप बताएं? हमारे पास खाने के लिए 2 निवाले नहीं हैं। हम अपने बच्चों को कहाँ से खिलाएं? आप हमें जवाब दें बिलावल भुट्टो जरदारी साहब। हम अपने बच्चों को खाना कहाँ से खिलाएं
सरदार अली शाह साहब कहते हैं नौजवानों ने तालीम को रोजगार का जरिया बना दिया है। सरदार अली शाह साहब, आप जिस पार्टी से ताल्लुक रखते हैं उस पार्टी का मंशूर ही रोटी कपड़ा और मकान है। उस पार्टी का मंशूर ही रोजगार देना है, उस पार्टी का मंशूर ही रोजगार फराहम करना है। आप हमें रोजगार नहीं देंगे तो अब हम कहाँ जाएंगे? आप बताएं। या तो आप वजारतों से इस्तीफा दें। क्या आप लोग इस अपनी वजारतों को आप फी सबीलिल्लाह बैठे हुए हैं? क्या आप लोग तनख्वाह नहीं उठाते? क्या आप लोग अपनी 600% तनख्वाह नहीं बढ़ाते? क्या आप सरकारी गाड़ियों में नहीं बैठते? क्या आप सरकारी महलों में बंगलों में नहीं बैठते? हम क्या मांग रहे हैं? सिर्फ एक रोजगार, वो भी मेरिट की बुनियाद पर। कोई भीख नहीं मांग रहे, कोई आपको ये नहीं कह रहे कि मुफ्त में दे दो, मेरिट पर पास हुए हैं। सरदार शाह साहब खुदारा रहम करें, सरदार शाह साहब खुदारा रहम करें। मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान, मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और मकान, मांग रहा है हर इंसान रोटी कपड़ा और पाकिस्तान पीपुल्स पार्टी के वोटरों के साथ, पाकिस्तान पीपुल्स पार्टी के वोटरों का मुआशी कत्लेआम, सिंध के नौजवानों का मुआशी कत्लेआम, सिंध के नौजवानों का मुआशी कत्लेआम, सिंध के नौजवानों को अस्सलाम वालेकुम। जीअं त असांखे हिन एहतिजाजी कैंप खे तक़रीबन 24 ॾींहं थी चुका आहिनि। असां कल्ह खां इहो ऐलान कयोसीं त अलामती बुख हड़ताल जी पंहिंजी मुतालबात मञता ताईं। सो अॼु असां मेरिट जो जेको सो मेरिट जो फाई जो अलामती ऐलान कयोसीं। ही तव्हांजे साम्हूं आहिनि असांजे दोस्तनि सभिनी मेरिट जो अलामती फाई जो बंदोबस्तु कयो आहे। सो असां वक़्त हुकूमत खे इहो चऊं था त असांजी जेका मुतालबात आहिनि उहे फुल फोर मञिया वञनि। जेसिताईं असांजा मुतालबात न मञींदा, हीअ जेको असांजी स्ट्रगल, हीअ जेको असांजी जिदोजहद आहे, इहा रुकणी न आहे। हिनखे असां वसी कंदासीं इंशाअल्लाह। कुझु ॾींहं खां पोइ असां वरी मेगा प्रोटेस्ट इन कराची में ॻाल्हाईंदासीं ऐं वधि खां वधि दोस्त असांखे हिते जॉइन कंदा। ऐं असां रेड ज़ोन जो घेराव बि कंदासीं, बिलावल हाउस बि वेंदासीं, CM हाउस बि वेंदासीं। असां पोइ हिते हाणे हटण वारा न आहियूं, असांजो हर क़दम अॻिते हूंदो। तव्हांजो छा मुतालबो आहे, तव्हांजो छा चवणो आहे बाबा? असांजो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त अॼु असांखे 24 ॾींहं आहे हिते जेको आहे सो कैंप हणी वेठो प्रेस क्लब कराचीअ में। असांजो जेको आहे सो 2021 में PSC ऐं GST में 40+ खां मथे मार्कूं खणी वेठा आहियूं। सिंध गवर्नमेंट पंहिंजे काबीना में फ़ैसिलो ॾिनो हुयो त असां 40+ जेके बि उमेदवार आहिनि, मेल हुजे या फीमेल, सभिनी खे असां एडजस्ट कंदासीं। हाणे हिननि असांजो जेको आहे सो हिकु त टाइम पीरियड ख़तमु कयो आहे, ॿियो असांखे अञा ताईं ऑफर ऑर्डर न ॾिना अथऊं। अॼु असां बुख हड़ताल बि शुरू कई आहे ऐं अलामती जेके आहिनि असां जेके फांसियूं जो शुरूआति कई आहे। ऐं इनशाला जंहिं गवर्नमेंट न ॾिनी त हिननि मां कई दोस्त सच पच में पंहिंजो पाण खे ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि, ख़ुदकशियूं कंदा। ऐं ॿियो जेको आहे सो मां हिकिड़ो चवणु थो चाहियां त हिते दोस्त सभु चवनि था त हीअ भुट्टो जी पार्टी आहे ऐं भुट्टो जो जेको नारो हुयो त रोटी कपिड़ा और मकान, जीअं असुलु हिन में भुट्टो हुजे हा ऐं जे हिन में भुट्टो हुजे हा त उहे अॼु हे जेके असां रोडनि ते बीठा हुजूं हा त हे कॾहिं बि असांखे हीअ मंज़िल न ॾिसणी पई आहे। पर शायदि भुट्टे जो हिननि में रूह ई न आहे, न ही भुट्टा ई आहिनि जो हे तंहिंजे करे असांजो आवाम, असांजो नियाणियूं उन ॾींहुं क़ुर शरीफ़ खणी आयूं हुयूं, लटा जेको आहे सो पेरनि ते रखिया हुयूं, पहिरें पियूं त बि इहे जेको आहे सो हिननि जो को दाद फिराद था कनि त उहो हिननि खे शर्म अचणु खपे ऐं ऑफर ऑर्डर ॾेई करे हिननि खे जेको आहे सो बेचैनी ख़तमु कई। IBF 40+ PSC GST उस्तादन साहब, वेटिंग में वेठल उम्मीदवारन साहब, वाक़ई रहल उम्मीदवारन साहब,